वालेकुम आऊँ हैं दिलबर सिंधी तव्हां ॾिसी रहिया आहियो करीमाबाद प्रेस क्लब जी निशरियात। कबूल राहू रोड सां नई आबादी में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। करीमाबाद ऐं आसपास ॻोठनि में ना वली मोहम्मद तोड़े दौलतपुर तालके काज़ीमंद पूरे में गैस्ट्रो जो वबा वधी रहियो आहे। गैस्ट्रो वारी बीमारी तमामु घणी आहे, जंहिं तंहिं ॻोठ में हर ॻोठ में गैस्ट्रो जो सबबु वधंदो वञे पियो। त राहिब मेमूण जी नंढड़ी 4 साला बिस्मा नालो गैस्ट्रो सबबु वफ़ात करे वई आहे। राहिब मेमूण सां ॻाल्हि ॿोल करायूं त आख़िर नंढड़ी हिन जी कीअं गुज़ारे वई ऐं उन जो सबबु छा हुयो। जी अदा मां होटल ते कमु कंदो आहियां। मुंहिंजी नंढड़ी होटल आहे, उते कमु कंदो आहियां। तक़रीबन 5:30 बजे जो टाइम हो। मुंहिंजो पुटु नसरुल्ला वॾो आयो मूं वटि, चई बाबा नंढड़ी जी तबियत सही न आहे, दस्त ऐं उल्टी थी आहे। घणनि ॾींहंनि खां हुई इहो तक़रीबन मां हिते आयुसि 12 बजे 12:30 बजे त रांदि खेॾी पियो, का बि कुझु बि कोन हुयुसि, कुझु बि कोन हुयुसि। हीअ आयो मूंखे चई बाबा नंढड़ी खे दस्त ऐं उल्टी थिया आहिनि, पाणी जेको आहे सो पेटा हलेसि पियो, बीहेसि ई नथो। मूं चयो केतिरो टाइम थियो आहे? त मां हाणे त आयो आहियां घरां। चयूं बाबा 15-20 मिंट या अधु कलाकु वधि मां वधि थियो हूंदुसि। मूं चयो तव्हां खणी अचोसि। खणी आया त मां खणी वियुसि डॉक्टर ॾे। डॉक्टर हुनखे दवा ॾिनी, ट्रीटमेंट कयूं। हुनखे मूंखे चई त हिनखे पाणी पीआरे रहो ऐं हिनखे जेको आहे सो ॿियो नलके बलके जो पाणी न ॾियो, अलाह कंदो हिनखे शफ़ा थी वेंदी। कहिड़े डॉक्टर खे खणी आयो? डॉक्टर अलाह रखियो कलड़ो। मां दवा खणी आयुसि हिते, नंढड़ी खे मूं पाण वेही हुनखे पीआरी पिए दवा। 10 बजे ताणी हुनखे का बि तकलीफ़ कान हुई। वरी ॿियो डोज़ दवा जो डॉक्टर जे चवण मुताबिक़ मूं हुनखे पीआरियो त हुनखे भाउ जे लाइ, हिन जे लाइ चई त मूंखे नसरुल्ला खे सॾु कयो त हीअ बि अची वियो। हुन खयोंसि त वात मां जेको आहे साह हुनजी खे तकलीफ़ थियणु शुरू थी वई। मूं खणी हंज में कयो, गाॾी काए मां खणी वियुसि। ना वली मोहम्मद ताणी कोन पहुतुसि, वफ़ात करे वई। असां हाणे छा चवंदो तव्हां गैस्ट्रो? मां इहो ई चवंदुसि त वस वारनि खे, हेल्थ वारनि खे त कोशिशि कनि मूंसां इहो मूंखे तकलीफ़ थी आहे, ॿियनि जे बचनि जो ख़्यालु करनि ऐं कोशिशि करनि त हुननि खे ॿिए कंहिंजो ईअं नुक़सानु न थिए, कंहिंजा ॿार जेको वफ़ात न करे। हा, ज़िंदगियूं तबाह न थियनि। जीअं मूंसां थियो आहे, अलाह जे रज़ा ते राज़ी रहणो आहे। ऐं मां कुझु कंहिं ते एतिरो इल्ज़ाम बि नथो हणी सघां त मूंसां हीअ जा हूअं थियो आहे। हीअ मुंहिंजी ज़िंदगी एतिरी हुई। बहरहाल कोशिशि कई वञे। मां हेल्थ वारनि खे चवंदुसि त हिननि जे बारे में कुझु सोचियो वञे ऐं उन ते कुझु अमल कयो वञे। कुझु टीमूं मोकिलियूं वञनि ॻोठनि में, आबादियुनि में, पाड़ेपती में, त जेको आहे सो इन ते कंट्रोल कयो वञे। दस्त ऐं उल्टी थिया तक़रीबन 3:30 बजे। इन टाइम दस्त ऐं उल्टी थिया। डॉक्टर ॾे खणी 3 बजे ॾींहं जो? हा, डॉक्टर ॾे खणी वियासीं। डॉक्टर दवा ॾिनी, वरी डॉक्टर जी दवा वठी, वरी दवा जो टाइम ॾिनोसीं, सही हुई। वरी राति जो मां आयुसि त नंढड़ी खे दवा जो डोज़ ॾिनो जेको डॉक्टर चयो। उन खां पोइ नंढड़ी खे साह जी तकलीफ़ थी। वरी नंढड़ी खे ना वली मोहम्मद खणी रसिया ई कोन्हनि त नंढड़ी वफ़ात करे वई। तुंहिंजी भेण हुई? जी हाँ। घणनि सालनि जी हुई? 4 साल। दस्त ऐं उल्टी थियसि। उन खां पोइ दवा वठी आयासीं, डोज़ करायोसीं दवा जो। वरी डॉक्टर जो ॿियो चकर डोज़ भरी खणी आया त तबियत सफ़ा डाउन थी वई। डोज़ खां पोइ खणी वियसि, ना वली मोहम्मद कोन पुॻा त वफ़ात करे वई।